हिकिड़ो हुयो बादशाह त मुंहिंजो अलाह पर ज़मीन जी टुकरीअ जो बादशाह हुयो। उहो बादशाह पंहिंजे दर ते बीठो मायूस ऐं लाचार लॻो। हिकिड़ो दरवेश फ़क़ीर उतां गुज़ार थी। दरवेश फ़क़ीर जी नज़र पई बादशाह ते। बादशाह ते हली वियो ऐं बादशाह खां पुछणु लॻो, बादशाह सलामत, छा ॻाल्हि आहे? तव्हां ॾाढा मायूस लॻो पिया ऐं लाचार लॻा पिया हो, छा ॻाल्हि आहे? दरवेश फ़क़ीर खे बादशाह चवणु लॻो त मूंखे दौलत मिल्कियत आहे गंज, कुता बिला ऐं वज़ीर खणी वेंदा ॿिया टियां, मूंखे पुट जी औलाद कोन्हे, मायूस ऐं लाचार इन करे लॻो पियो आहियां जेकर मूंखे पुट जी औलाद हुजे। दरवेश फ़क़ीर तूं आयो आहे, भला मूंखे का अहिड़ी दुआ ॾे जंहिं मूं औलाद थिए। दरवेश फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, हीअ दुआ जी सोटी ॼाई तो, वञु ॿेर में वञी हण, पन छड़िया त धीअर ॼमंदई, जे ॿेर छणिया त पुट ॼमंदई, पोइ जेका जेतिरा छणियई। बादशाह सलामत उहा दुआ जी सोटी खणी हिकिड़ी पंहिंजे बाग़ में ॿेर ॾिठई, ॾाढी ॿेरनि सां भरी पई, उन खे खणी हयईं त हिकिड़ो ॿेर ॻाढ़ो छणियो हेठि अचे किरियो। बादशाह खणी वञी पंहिंजी शहज़ादी घरवारीअ खे खारायईं, पोइ उन सां वञी प्यार मोहबत राति जो कयईं। 2-3 ॾींहंनि खां पोइ उन शहज़ादी बादशाह जी घरवारीअ खे पेट थी वियो। पेट थिए खां पियो 2-3 महीननि खां पोइ वरी छोकिरो ॼाओ। छोकिरे जो नालो बादशाह रखियो नूर बादशाह। पोइ साईं उहो शहज़ादो वरी कुझु जवान थियो, हिकिड़े उस्ताद खे ॾिनई पढ़णु लही वियो पढ़णु, वञी उन उस्ताद पढ़ायो 2-3 ॾींहं 2-3 महीना को 12 महीना खनि उन उस्ताद पढ़ाए, माना जेको बि दुनियादारीअ जो इल्मु हुयो पढ़ाए सड़ाए क़नाब करे ऐं बादशाह वटि उहो वठी आयो उन छोकिरे खे उस्ताद। चई हाणे बादशाह सलामत, तुंहिंजो छोकिरो पढ़ी क़नाब थी वियो आहे, तूं जेका सुवाल जवाब करणा अथई तूं भली करे सघीं थो। बादशाह पंहिंजे पुट सां 2-3 सुवाल करणु शुरू कयईं। 2-3 सुवाल जेका जवाब हुया उहे ॾेई वईसि। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह मिठाई ॾिनी उस्ताद खे। उस्ताद रवानो थियो। पोइ बादशाह छा नूर बादशाह जेको हुयो मोटी आयो पंहिंजी बादशाहीअ में, त उनखे माना शिकार जो शौक़ु ॾाढो हुयो। पोइ हिकिड़े ॾींहुं वज़ीर खे चयईं त हलूं भला शिकार ते। वज़ीर चवणु लॻो नूर बादशाह खे, हा बादशाह सलामत हलूं था। साईं संभरी पिया लिकिरी पिया झंग जे तरफ़। कुझु मंज़िल करे विया अॻिते, हिकिड़ी ग़रीबाणो घर हो, कखाणो हिकिड़ो ग़रीबाणो घर हो, उन में माना आवाज़ु अचे पियो 3 औरतुनि जो। बादशाह सलामत ऐं वज़ीर सोचियो त भला हाणे हिते छा ॻाल्हि आहे, वञूं भला अॻिते ॾिसूं ॿुधूं ख़बर पए। थोरो अॻिते विया ऐं वेझो थी ॿुधणु लॻा 3 पाण में भेनरियूं केचेरी कनि पियूं। हिकु वॾी भेण जेकी हुई चवे पई जे मूंसां जेको शादी कंदो पा टेमो उन जो घर बि खाराईंदमि ऐं महिमान जेका उताक सोताकत हूंदसि उहे बि खाराईंदमि। ऐं ॿी चए पई त अॻी सेर सुट मां माना जेको बि सामान जा खटूं सटूं जेको बि रथल बथल हूंदो उहो मां ठाहींदमि उताक जो घर जो सेर जे सुट मां। वरी टी चवणु लॻी जे अगरि मूंसां शादी कंदो त मां उनखे हिकिड़ो शहज़ादो ॾींदमि पुटु। पोइ उन खे पोयों हूंदो सिज जो ठपो ऐं मुंहं ते हूंदुसि चंड जो ठपो, अहिड़ो ख़ूबसूरत ॾींदीमांसि पुटु। जॾहिं बादशाह नूर बादशाह जो इन्हनि 3 भेनरुनि जी केचेरी ॿुधी त नूर बादशाह वियो पंहिंजी बादशाहीअ में मोटी पंहिंजे पीउ खे बादशाह खे चवणु लॻो त माना उन सां सॼी हक़ीक़त कयईं आहे। ऐं बादशाह चवणु लॻो त इन वज़ीर खे घुमाइणु, त पोइ इन वज़ीर खे छा था चवनि, संग जी घुर करनि जे तुंहिंजे लाइ 3 इन लाइ शादीअ लाइ तयारु थियनि था त सही आहे। नूर बादशाह चयो वज़ीर खे। वज़ीर वियो उन ग़रीब चाड़े ते, ग़रीब खे चवणु लॻो त बादशाह हीअं तुंहिंजी 3 छोकिरुनि सां शादी करण थो चाहे, तूं छा थो चवें? ऐं ग़रीब शख़्स उहो चवणु लॻो वज़ीर खे त हाणे मां वॾो न आहियां, ज़िंदगीअ जो फ़ैसिलो मुंहिंजी छोकिरियूं कंदियूं, मां उन्हनि खां राय पुछां पोइ तोखे जवाबु ॾींदमि। छोकिरियूं चवणु लॻियूं पीउ खे त असांखे क़बूलु आहे, असां शादी कंदासीं, तूं हा करेसि। साईं नूर बादशाह 3 छोकिरुनि सां शादी कई। शादी करे पंहिंजी बादशाहीअ में वठी आयो। 2-3 ॾींहं रही वरी पोइ हिननि सां रहणु बहणु घटि करियो, माना 2-3 महीना गुज़री विया। माना हिननि सां खाइणु पीअणु खिलणु ॻाल्हाइणु उथणु वेहणु सुम्हणु घुमणु हर शइ छॾे वियो। पोइ 3 भेनरुनि पाण में सलाह कई, बादशाह सलामत असांखे शौक़ मां वठी बि आयो, शौक़ मां शादी बि कयईं, छा ॻाल्हि थी, छा कहिड़ी असांखां ग़लती थी जो असां हाणे ॻाल्हाए बि नथो, असां सां मिले जुले बि नथो, का शइ न आहे, छा ॻाल्हि आहे? हिक ॿिए खे भेनरियूं चवणु लॻियूं। ईअं त वॾी जेकी हुननि जी भेण हुई उहा साईं सुरी वई पंहिंजे बादशाह ते। बादशाह खे चवणु लॻी बादशाह सलामत असांखां का ग़लती थी आहे त असांखे माफ़ु कर, तूं शौक़ मां असांखे वठी बि आहीं सभु ॻाल्हि, पोइ बि तूं असां सां नाराज़ आहीं जो तूं असां सां न मिले थो, न जिले थो, न ॻाल्हाए थो, छा ॻाल्हि आहे? नूर बादशाह चवणु लॻो त तव्हां जेका वाइदा कया हिक ॿिए खे
जेका वाइदनि जो हवालु कयो पिए उहो मां ॿुधी वरितुमि। तव्हां उहो वाइदो न पाड़ियो आहे, हाणे इन करे बसि तव्हां सां माना नाराज़गी आहे मुंहिंजी। जॾहिं इहो वाइदो पाड़ींदव त पोइ सभु ॻाल्हि थींदी। पोइ साईं वॾी भेण जेकी हिननि जी हुई अटे वारी, पाह अटे वारी, त सौदो सामान में हेॾो होॾो अटे जो पाह अचे पियो। पोइ हिकिड़े पाटड़े विझंदी माना गंज थी पियो वञे। पोइ माना अटे पाह ॻोहे सोए उहो महिमान बि खाराए पई, उता खाराए, घर जा भाती बि खाराए पई, नौकर ॿिया टिना बि खाराए पई। जेको बि माना हिन कोल कयो त अटे पाह मों इहो माना एतिरो कमु करे वई। उन जो कोल पूरो थी वियो। ॿी जेको इहो सेर मां माना सुट जेको हुयो वाण, उहो माना खटूं जेकियूं हुयूं सामान रथल बथल हुयो, जेको बि उता कारो घर वारो उन सेर जे सुट मां उन जो बि ईअं कमु थी वियो। बाक़ी रही टीं चवणु लॻी त हाणे बाजा सलाम थिए त हुयो न कुज़ुर हिकिड़ी, मुंहिंजो कमु जेको ॻाल्हि कई पुट जी शहज़ादो तोखे ॾींदमि, उहो जेको सिज जो पोयों ठपो हूंदुसि ऐं अॻियों चंड ई तारो छापियल हूंदुसि। साईं बादशाह सलामत वियो, वञी पंहिंजी उन टीं घरवारीअ सां वञी मिलियो, हंधि बिस्तरी कयईं, प्यार मोहबत कयईं ॾाढी। 2-3 ॾींहंनि खां पोइ उनखे पेट थी वियो। अचे ॼण ते पुगी, जंहिंमहिल ॼण वारी हुई त पाण में भेनरुनि ने ॿिन्हिनि सलाह कई, माना भेनरियूं दुश्मन थी पयूं भेण जूं। चवणु लॻियूं जे हाणे हिनखे असां पुटु कोन ॾिनो आहे, इहो सामान जेको असां कोल कयो इहो पूरो कयो त ॾाढो बादशाह ख़ुशि थियो, पर हिनखे पुटु न ॾींदो आहे, पुटु न ॾिनो आहे असां, हे पुटु ॾींदनि, हीअ प्यारी थी वेंदी घणी, हिन जो पुटु सॼी मिल्कियत जो मालिक थी वेंदो, असांजी त पोइ का बि इज़त ई न रहंदी। इहे 2 भेनरियूं पाण में सलाह करे जंहिंमहिल ॼण जो टेम आयो, पोइ साईं हिकिड़ो मिटी खाक जो गुॾड़ो ठाहे अचे उन जे अॻियां उहो रखी अॻियां, ऐं छोकिरो खणी हिकिड़ो घोड़नि जो वाड़ो हुयो, वञी उन में वञी छोकिरे खे दफ़न कईं पूरियुनि। उन छोकिरे नंढड़े खे पूरे ऐं 2 भेनरियूं आयूं। बादशाह सलामत आयो, बादशाह सलामत चयो मुंहिंजो छोकिरो बादशाह पुटु जेको हुयो ॼणे इन छा थियो। वरी उहे भेनरियूं चवणु लॻियूं त बादशाह सलामत उहा पे हाणे कूड़ हुनखे इहो ॼाओ आहे हिकिड़ो खाक जो गुॾो, हिनखे पुटु काॾो ॼाओ आहे तोसां कूड़ पे हाणे। जंहिंमहिल बादशाह खे इहा ॻाल्हि कयनि, बादशाह खे ॾाढी कावड़ वठी वई। बादशाह चवणु लॻुसि हाणे तोखे मां मुल्क निकाली नथो ॾेई सघां, बाक़ी तूं बाननि वांगुरु हिननि जो कमुकारु कंदीअ ऐं सादड़ा लटा हिकिड़ा पाईंदीअ, वेस नवां वॻा बि हाणे न पाईंदीअ, बसि जेका सादड़ा लटा बाननि खे हूंदा नाम, बसि उहो ई तूं कमु बि कंदीअ ऐं उहे लटा पाईंदीअ, पोइ तोखे सज़ा इहा ई आहे। पोइ साईं हे वयूं जेको घोड़े में माना छाकाणि छोकिरो पूरे आयूं। अलाह जी कुदरत, बादशाह ऐं वज़ीर हुते घोड़नि जे आॾो जो विया त माना रोशनी हिननि खे महसूसु थी। चंड जो तारो हुयुसि त माना रोशनी चांड्रो किड़ीअ ते माना ईअं ॾाढी रोशनी थी। बादशाह ऐं वज़ीर खे ॾाढो सुकून आयो। बादशाह चवणु लॻो पंहिंजे वज़ीर खे, जेकर भला मां हिन घोड़नि जे आॾो मां पंहिंजी हिते उताक हणां, ॾाढी माना रोशनी, ॾाढो सुकून लॻो पियो आहे, हिते महिमान रहंदा, कचेरी बेचेरी कंदा, ॾाढो सुकून ऐं मज़ो ईंदो, मूंखे सुकून मज़ो थो अचे। वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत वाक़ई तूं वारी ॻाल्हि सही आहे। इहा ॻाल्हि वरी हुननि भेनर ॿिन्हिनि खे ख़बर पई। चवनि जे बादशाह सलामत इहो छोकिरे जी ख़बर पियसि त इहो असांखे जीअर ई दफ़न कराए छॾंदो, जहिड़ी ख़बर पियसि सॼे किसे जी ऐं कूड़ जी असांजी त कोन छॾींदो। से उतां छोकिरो खणी हिकिड़ो माल जो गस हुयो, ॿिन्हिनि भेनरुनि वञी उन गस में छाकाणि छोकिरो पूरे आयूं, पूरे जो आयूं। साईं माल जो गस जो हुयो, माल मानो तो टपणु लॻो, माल जी लतड़ुनि ते छोकिरो अलाह जी कुदरत मरी वियो। छोकिरो जो मरी वियो। छोकिरे जिस्म में हिकिड़ो रत जो टेपो को दग को साइड ते माना किरियो, घस जेको माल हुयो उन जो थोरो साइड ते किरियो, उन रत जे टेप में हिकिड़ो बुबुर माना वण पैदा थियो। वण जो पैदा थियो त साईं 2-3 ॾींहंनि खां पोइ बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा भला हाणे पंहिंजी इहो महिलात जो कोट बोट ॾिसी चयूं को जॾो बॾो आहे थोरो घणो कमज़ोर त उनखे टाइट करायूं, अहिड़े हिसाब सां माना लिकिरी पिया। बादशाह ऐं वज़ीर बुबुर उन आॾो जो आया, हेठों अची वेठा त माना बादशाह खे ॾाढो सुकून अची वियो, मज़ो अची वियो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, जेकर हिते मां हुतां खणां ॾाढो सुकून ऐं मज़ो लॻो पियो आहे, असांखे बि अचे थो, महिमान जेका ईंदा रहंदा उन्हनि खे बि ॾाढो सुकून ईंदो। साईं मुंहिंजा इहा कहाणी हाली हिते पूरी थी, अञा अॻिते आहे। अॻिते कहाणीअ लाइ असांजे चैनल खे ऐं असांजी वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा। अॻिते कहाणी असांखे नईं, असां वरी मिलंदासीं। ॾींदा इरफान कलोड़े खे इजाज़त। अलाह निगहबान।